बदीन मां रिपोर्ट करे विया अल्ताफ़ मेमण। बदीन जे घणनि ई मंशात जे केसनि में मुलविस रहंदड़ शहरी आचार मल्हा जेको 2 महीना अॻु जेल मां आज़ादु थियो आहे, क़ुरान शरीफ़ खणी नेशनल प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आउं क़ुरान शरीफ़ ते हथ रखे वाइदो थो करियां त मंशात जे कारोबार जे कॾहिं बि वेझो न वेंदसि ऐं न मुंहिंजा बच्चा अहिड़े कम जे वेझो वेंदा। आचार मल्हा जो चवणु हो त मुंहिंजे घर में खट बि सिधी न आई, तमामु घणी तकलीफ़ुनि मां गुज़रियो आहियां, हाणे आउं इन गंदे कम मां हथ कढी शरीफ़ शहरी थी इज़त वारी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहियां। आचार मल्हा क़ुरान ते हथ रखे वाइदो कंदे SSP बदीन खां ऐं बदीन जी अवाम खां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे सदके मौक़ो तलब कंदे चयो आहे त मुंहिंजो नालो मंशात जी लिस्टुनि मां कढियो वञे, आउं कॾहिं बि अहिड़े कम में मुलविस नज़र अचां त फाही चाढ़ियो वञे। बदीन अवाम खां पिणु आचार मल्हा मुखातिब थींदे चयो त मूंखे मुआफ़ कयो वञे ऐं मूं तां मंशात फ़रोशी जो ठपो लाहे आम शहरियुनि वांगुरु जीअण जो हक़ ॾिनो वञे त जीअं महिनत मज़दूरी करे मुंहिंजा बच्चा पाले इज़त जी ज़िंदगी गुज़ारे सघां।